अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू कहाणी जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान थियण, शराब, खौफ। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण, ढह, भलाई जी उमेद, जुञ, सिरा। पाठ नंबर 50। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे फ़ुरक़ान बि ॾिनो। फ़ुरक़ान हक़ ऐं बातिल खे जुदा करण जो हिकु हुकुम आहे, ईअं ॾियो। हक़ ऐं बातिल वारनि खे बि जुदा करण वारो आहे, ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन पुछियो, परवरदिगार इहो फ़ुरक़ान छा आहे, ईअं ॾियो। ख़ुदा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे वही कई मोकिलियो, छो उन्हनि माण्हुनि किताब ते वही मोकिलियो त उन्हनि माण्हुनि किताब ते ईमान आंदो, पर फ़ुरक़ान मोमिननि ऐं काफ़रनि, हक़ ऐं बातिल ऐं अहले हक़ ऐं अहले बातिल में फ़र्क़ु करण वारो आहे, ईअं ॾियो। बनी इसराईल खां अहद करियो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितरीन ख़ल्क़ आहे, ईअं ॾियो। पैगंबरनि में सभिनी खां वॾो ऐं सरदार आहे, ईअं ॾियो। कामन चयो जेशगे त किताबनि में लिखियलु आहे, ईअं ॾियो। क़ुर खे उन करे फ़ुरक़ान चवंदा आहिनि त उन जी आयात ऐं सूर मुतफ़रिक़ नाज़िल थियूं, बग़ैर उन जे लोह ते मरक़ूम हुयूं। ज़बूर, तौरेत, इंजील हर हिकु यकजा तख़्तियूं औराक ते लिखियलु हुयूं, नाज़िल थियूं। क़ारून हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन मां हुयो। क़ारून माल जे ज़ियादा जे सबब खां गुरूर ऐं तकबर कंदो हुयो। अल्लाह रब्बुल आलमीन उनखे एतिरो त घणो ख़ज़ानो ॾिनो हुयो जो उन जे ख़ज़ाने जूं चाबियूं 60-70 माण्हुनि खे खणणु ॾुखियूं, ताक़त वारा माण्हू खणंदा हुया, ईअं हुयो। जॾहिं क़ारून पंहिंजे ख़ज़ाननि जे सबब गुरूर ऐं सरकशी न करे, ईअं ॾियो। ख़ुदा अमवाल दुनिया वारनि जे हद खां वधीक ज़ीनतुनि पर पुरख़ुश हुअण वारनि खे दोस्त नथो रखे, ईअं ॾियो। ख़ुदा दुनिया में फ़साद करण वारनि खे दोस्त नथो रखे, ईअं ॾियो। ज़रूरत मुताबिक़ कर, पंहिंजो हिसो फ़रामोश न कर, आख़िरत लाइ बि हासिलु करे, किनायत करे, ईअं ॾियो। माण्हुनि सां नेकी करे, एहसान करे, जहिड़ी तरह ख़ुदा तो ते एहसान कयो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन मां हुयो, ज़ालीअ जे फ़र्ज़ंदनि मां हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनखे दोस्त रखंदो हुयो। अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन ते ज़कात जो हुकुम फ़रमायो। बनी इसराईल जे अमीरनि खां वसूल करे, ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम क़ारून वटि आयो ऐं उन खां 1000 दीनार ते हिकु दीनार, 1000 दरहम ते हिकु दरहम ऐं 1000 रिढनि घेटनि ते हिकु रिढ घेटो ऐं तमामु अमवाल ते ज़कात तलब कई, ईअं ॾियो। क़ारून पंहिंजे मकान ते वञी हिसाब कयो त उनखे ज़कात ज़्यादा माल वञे थो। ख़बर पई त क़ारून ज़कात ॾियण ते राज़ी कोन थियो। बनी इसराईल जे क़ारून खे चयो त तूं असांजो सरदार आहीं, बुज़ुर्ग आहीं, जो हुकुम ॾींहुं असीं उन जी अताअत करियूं। क़ारून चयो, ही माल कंहिं बि मूंखे आहे कोन ॾिनो, मगर मूं पंहिंजे इल्म मां, जेको इल्मु मूं वटि आहे उन मां हासिलु कयो। इल्मु कीमिया चवंदा त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन उनखे सेखारियो हुयो, उन जी मुराद इल्म तिजारत, इल्म ज़राअत ऐं ॿियनि ज़रियनि मां माल हासिलु कयो हुयो। क़ारून संदसि क़ौम वटि पंहिंजे माल ज़ीनतुनि सां गॾु मुख़्तलिफ़ रंगनि जा कपिड़ा पाए ईंदो हुयो। किन चयो 4000 सुवारनि सां गॾु आयो, जिन जे घोड़नि जे ज़ैन सोन जी हूंदी हुई, ईअं ॾियो।